सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मजमून रियाज़ी बाब पहिरियों सबक 15। प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। अज असां मश्क इकरार 6 जो पहिरियों सवाल करे रहिया आहियूं ऐं हिन सवाल जे मुताबिक़ असांखे छा करणो आहे। हिन सवाल में असांखे वेन डायग्राम यानी वेन शक्ल ठाहिणी आहे। ए ऐं बी सेट असांखे मिलियल आहे। घणियूं शक्लियूं ठाहिणियूं आहिनि? 4। पहिरें में ठाहिणी आहे ए यूनियन बी जी, ॿिए में ए इंटरसेक्शन बी जी, टे में ए डिफरेंस बी जी ऐं चौथे में बी डिफरेंस ए जी। मां ऑलरेडी शक्लियूं ठाहे छॾियूं। तव्हांखे ख़बर आहे त यूनिवर्सल सेट जॾहिं बि ठाहिबो त उहो हीअं चौकुंडो ठाहिबो। हिन चौकुंडे जो नालो हूंदो आहे यूनिवर्सल सेट। हे ॾिसो मां हिते चौकुंडो ठाहियो आहे। हिन चौकुंडे जो मक़सदु आहे यूनिवर्सल सेट ऐं हिन जे अंदरि ॿ सर्किल पाता आहिनि, गोल पाता आहिनि। हिन जो मक़सदु आहे त हिकिड़ो गोल ए जो आहे, ॿियो गोल बी जो आहे। ठीकु आहे। जेको पहिरियां हूंदो, अगरि ए पहिरियां आहे त पहिरियों ए जो गोल हूंदो, पहिरियां बी हूंदो त पहिरियां बी जो गोल हूंदो। ठीकु आहे। ऐं हिते बि मां इहो कमु कयो आहे। ए बी पहिरियां ए जो गोल वरी बी जो गोल। हिते ए माइनस बी आहे त पहिरियां ए जो वरी बी जो, पर हिते बी माइनस ए आहे, इन करे पहिरियां बी जो गोल पोइ ए जो गोल। हाणे हे ई जवाब ऑलरेडी आहिनि, पर इहे जवाब मां कीअं कढिया आहिनि अचो तव्हांखे ॿुधायां। पहिरियों सुवाल हुयो बाबा त ए यूनियन बी, त मां यूनिवर्सल सेट ठाहे अंदरि ए ऐं बी जा गोला ठाहे ऐं इन खां बाद में ए यूनियन बी कढियमि। हाणे तव्हांखे ख़बर आहे ए यूनियन बी जो मक़सदु यानी आंसर छा थींदो। ए यूनियन बी जो आंसर थींदो सभु जो सभु तरतीब सां लाहियो सभु आंसर आहे। ठीकु आहे। माना सभई मेंबर आंसर में हूंदा। सो हाणे जेके जेके हूंदा आंसर में उन्हनि सभिनी खे कलर करिणो आहे ऐं कलर मां हिते करे छॾियो आहे ही बि असांजे जवाब में हूंदो ऐं ही बि असांजे जवाब में गोल जो जेको बि आंसर हूंदो उहो असांजे फाइनल जवाब में हूंदो। ठीकु आहे। अगरि हिन में इंटरसेक्शन हुजे जीअं हेठि आहे हिते, ऐं ॾिसो इंटरसेक्शन में छा कयो आहे मां, हिन में कोई बि हिकु जहिड़ो न आहे। हालांकि इंटरसेक्शन में हिकु जहिड़ो लाइबो आहे। इन जे करे हिते मां कंहिंखे बि कलर न कयो आहे, छो त जॾहिं बि इंटरसेक्शन जो मक़सदु इहो हूंदो आहे त जवाबु कढंदव त जेको जवाबु ईंदो उन में कॉमन मेंबर हूंदा। हिते त कोई बि कॉमन न आहे। एक ही ॿधी हिकु 3 5 7 2 4 6 कोई बि कॉमन न आहे। इन जे करे हिन जे कंहिं बि हिसे खे कलर न थींदो, पर हिन खे कलर थींदो छो ऐं हिन खे ॿिन्ही खे कलर थींदो छाजे लाइ? छो त ए यूनियन बी जो मक़सदु हूंदो आहे सभु लाहियो, सभु जो सभु मेंबर जेके हूंदा आहिनि उहे आंसर हूंदा। हिन करे सॼे खे कलर करिणो आहे, ॿिन्ही खे। अच्छा, जेकॾहिं हिन में त ॾिसो कोई बि मुश्तरक न आहे न, पर जे मुश्तरक हुजे हा त मां जेको सर्किल ठाहियां ॿ उहे ईअं ठाहियां। ठीकु आहे न। पोइ हीअ जेका जाइ आहे इहे मां रखां मुश्तरक जे लाइ। ठीकु आहे। पर हाणे हिन में कोई बि हिकु जहिड़ो नंबर न आहे, रुकुन न आहे। इन करे गोला जेके आहिनि गोल उहे अलॻि अलॻि हूंदा, हिक ॿिए जे मथां ओवरलेप न कंदा। ओवरलेप इन करे न कंदा छो त हिकु जहिड़ो कोई बि रुकुन कोन्हे। ख़ैर ही जेको पहिरियों जवाबु आहे उहो थी वियो असांजो। ए यूनियन बी जो मक़सदु इहो आहे त पहिरियां हुन जा तव्हां रुकुन लिखो जेके जवाब में ईंदा, ऐं जेकॾहिं हिकु जहिड़ो आहे कोई बि रुकुन त हिन तरीक़े जी शकिल ठाहियो, जे न आहे त हिन तरीक़े जी शकिल ठाहियो अलॻि अलॻि। पोइ ॾिसो त जवाबु छा ईंदो। जवाबु जेकॾहिं सॼा मेंबर खणंदो त पोइ सॼे ॿिन्ही गोल में जेके बि नंबर आहिनि, ॿई गोल जेके आहिनि उनखे कलर करे छॾियो। ऐं जेकॾहिं जवाबु अहिड़ो आहे जंहिंमें हिकु जहिड़ा रुकुन हूंदा ऐं तव्हांजा जेके आहिनि ए ऐं बी सेट उन में कोई रुकुन ई कोन्हे हिकु जहिड़ो, त उनखे ईअं ई छॾे ॾियो, उनखे कलर न कयो। छो त कलर जो मक़सदु आहे जवाबु। हालांकि जवाबु हिन में ख़ाली अचिणो आहे, इन जे करे हिनखे कलर न आहे करिणो। ठीकु आहे। इंटरसेक्शन जो मक़सदु आहे हिकु जहिड़ा कोन्हनि। अचूं टे ते, ए माइनस बी। हाणे तव्हांखे ख़बर आहे त पहिरियां हिनखे अगरि मां ठाहियां त ए ऐं बी खे अलॻि अलॻि ठाहींदुमि, छो त हिन में कोई बि हिकु जहिड़ो न आहे। हिकु जहिड़ो हुजे हा त मां इहे शकिल इस्तेमालु कयां ऐं हिते लिखां हिकु जहिड़ा, पर हेॾे त कोई आहे ई न हिकु जहिड़ो, इन करे ॿई गोल अलॻि अलॻि ठाहिणा पिया। ऐं हाणे तव्हांखे ख़बर आहे त ॿिन्ही मां हिकु जहिड़ा कटियो। हिकु जहिड़ो त आहे ई कोन, त कटिजो छा, कुझु ई न कटिबो। पोइ ॿियो कमु छा हूंदो आहे असांजो डिफरेंस में, हिकु जहिड़ा अगरि न आहिनि त पोइ पहिरें वारो जवाबु आहे। हाणे पहिरें वारो त हे ई आहे न, ए पहिरियों आहे त पहिरियों ए जो जेको जवाबु आहे उहो असांजो एक्चुअल सॼो जवाबु आहे फाइनली, त हिनखे कलर करे छॾियोसीं। अचूं था चौथे ते, त बी माइनस ए। त बी जो सेट पहिरियां लिखियमि, वरी ए जो सेट लिखियमि। ठीकु आहे। ॿिन्ही में माइनस करणी आहे। हिकु जहिड़ो न आहे, इन करे अलॻि अलॻि गोल ठाहियो आहे मां। हाणे हिकु जहिड़ो न आहे त पहिरें वारे जो जवाबु जेको हूंदो उहो ई असांजो फाइनल जवाबु हूंदो। इन जे करे मां पहिरें वारे खे कलर करे छॾियो। ठीकु आहे। हीअ हुया असांजा वेन डायग्राम जी हेल्प सां, मदद सां असांखे सेटनि जी यूनियन, इंटरसेक्शन ऐं डिफरेंस असां आराम सां कढी सघूं था।
ठीक है। हाणे हलूं था कॉम्प्लीमेंट ते, यानी इन जो ॿियो सवाल है उन जो हिकिड़ो सवाल कयूं। इन जा बक़ाया भी सवाल आहिनि, उहे तव्हां पाण कंदव। सो हाणे कयूं था बारो ए कॉम्प्लीमेंट। ए कॉम्प्लीमेंट के वेन डायग्राम जी मदद सां रिप्रेजेंट कयूं। सो ए कॉम्प्लीमेंट जो हूअं आंसर छा थींदो आहे? मां हिते हिन जो आंसर कढियो आहे। ए कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू थींदो आहे छाजे? यू माइनस ए ऐं यूनिवर्सल हे लिखियल आहे असांजो सेट, ऐं पोइ डिफरेंस ए जो सेट मां लिखियो, ऐं डिफरेंस जी ख़बर अथव हिकु जहिड़ा कट पिया आहिनि, मां हिकु जहिड़ा कटे छॾिया, ऐं पहिरें में जेके बचनि था उहे आहिनि 11, 13, 15। सो बारो हाणे कयूं था ए कॉम्प्लीमेंट। ए कॉम्प्लीमेंट जी भी वेन डायग्राम मूं हिते ठाहे छॾी आहे। हाणे तव्हांखे ॿुधायां थो, सम्झायां थो त इहो मां कयो कीअं। एक्चुअली छा आहे त ए कॉम्प्लीमेंट तव्हांखे मां ॿुधायो आहे त कीअं छॾाइबो आहे। कॉम्प्लीमेंट हूंदो आहे यूनिवर्सल मां उहो कट कयो पाण, त यूनिवर्सल माइनस ए, यूनिवर्सल जो सेट लिखियमि, डिफरेंस वरी ए जो सेट लिखियमि, हिकु जहिड़ा कट दिया, ऐं जेके पहिरें में बचा उहे कॉम्प्लीमेंट। पहिरें में जेके बचा उहे आहिनि 11, 13, 15। ठीकु आहे, 11, 13, 15। हाणे मां हिते जॾहिं सेट कयमि हिनखे वेन डायग्राम में, त मां पहिरियां त हे चुकुंडो ठाहे हिनखे यूनिवर्सल जो नालो ॾेई छॾियो, पोइ हिन में मां हिकिड़ो सेट ठाहियो, छो त हिते फ़िलहालु हिकिड़ी ॻाल्हि ते ए कॉम्प्लीमेंट जी, इन करे मां हिकिड़ो गोल ठाहींदुमि। उन में मां उनजो जवाबु लिखियमि, त उनजो जवाबु छा आहे? उनजो जवाबु आहे ए जो 8, 10, 12, 14, 16। ठीकु आहे। हाणे मूंखे ए कॉम्प्लीमेंट ॻोल्हणो न, माना मां हिन यूनिवर्सल मां ही कट कयां, यूनिवर्सल मां हे कट कयां, पोइ जेको बचंदो उहो आंसर आहे। ठीकु आहे। ऐं उहो आंसर कहिड़ो थो बचे? उहो आंसर थो बचे असांजो ही ए कॉम्प्लीमेंट। मां ए कॉम्प्लीमेंट खे साइड में लिखियो आहे 11, 13, 15, यानी 11, 13, 15 मुंहिंजो आंसर आहे कंहिंजो ए कॉम्प्लीमेंट जो, ऐं उन मां ही निकितल आहे। ठीकु आहे, ही उन मां निकितल आहे, या ईअं सम्झो त यूनिवर्सल मां हे कढी छॾियो, ऐं जेके पोइ हिते बचंदा उहो ए कॉम्प्लीमेंट बचंदो। ठीकु आहे, माना हे असांखे वेन डायग्राम मिली कंहिंजी ए कॉम्प्लीमेंट जी। ठीकु आहे। ईअं ई बी कॉम्प्लीमेंट, सी कॉम्प्लीमेंट कोई बि हुजे, तव्हां कॉम्प्लीमेंट जो ईअं जवाबु कढी वेंदो। ऐं पहिरियां असां यूनियन कईसीं, इंटरसेक्शन बि उहा मां हिन वीडियो में तव्हांखे कराए छॾी, यानी पाण वेन डायग्राम जी मदद सां यूनियन पढ़ीसीं, इंटरसेक्शन, डिफरेंस ऐं कॉम्प्लीमेंट। इहे चारई आहिनि जेके अव्हांखे पेपर में अची सघनि था, टेस्ट में अची सघनि था, एग्ज़ाम्स में अची सघनि था। नेक्स्ट वीडियो नेक्स्ट चैप्टर ते हूंदो। असांजो हीउ चैप्टर पूरो थी चुको 15 सबक़नि ते, ऐं हीअ आख़िरी मश्क़ जेका पाण कईसीं। हाणे पाण नओं चैप्टर कंदासीं। नेक्स्ट वीडियो जल्दी अपलोड कंदुमि। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।